अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, कीअं आहियो? ठीकु ठाक ख़ैरियत सां? अॼु असांजी पहिरीं क्लास आहे ऐं हिन अमन जी माला जे तालीमी सिलसिले में मैट्रिक क्लास जो पहिरियों सबक़ु आहे आसान सिंधी जो हजतुल विदा वारो ख़ुतबो। इन जी रीडिंग पढ़णी शुरू करण खां पहिरियां थोरो हिननि लफ़्ज़नि खे सम्झी वठूं। हालांकि इहे लफ़्ज़ तव्हां बार बार ॿुधा हूंदा, पर हिकु भेरो वरी रिवाइज़ थी वेंदा। हज, हजतुल विदा, इहो हज मां निकितो आहे। हजत जंहिंजी माना आहे कसरत करणु, इरादो करणु, बार बार मज़हबी अरकाननि जे अदा करण लाइ खाना काबा ॾांहुं वञणु। अलविदा, अलविदा तव्हांखे ख़बर आहे ॿुधल आम लफ़्ज़ आहे, सिंधी उर्दू में आराम सां इस्तेमालु थींदो आहे, जंहिंजी माना आहे मोकिलाइणु या रुख़सत थियणु या रुख़सत करणु। ऐं टियों लफ़्ज़ आहे ख़ुतबो। ख़ुतबो बि तव्हां आम ॿुधो आहे, इहो बि नओं लफ़्ज़ न आहे। ख़ुतबो लफ़्ज़ जी माना आहे अहिड़ी तक़रीर या बयान जेका इस्लामी बयान खे या इस्लामी ॻाल्हियुनि खे माण्हुनि ताईं पहुचाइण लाइ कई वञे। ठीकु आहे, हाणे असां हिन सबक़ जी बाक़ाइदा पढ़णी स्टार्ट था कयूं, जंहिंमें मां पढ़ंदी वेंदसि ऐं इन जो गॾोगॾु तर्जुमो बि कंदी वेंदसि। तव्हां गौर सां ॿुधिजो त जीअं तव्हांखे सम्झण में ॾुखियाई न लॻे। हिजरी 10 साल जे ज़ुल्हज महीने में हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह ख़ातिमुन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वअला आलिहि वसहबी वसल्लम जन अटकल 1,40,000 मुसलमानों की जमात से आखिरी हज अदा कयो। इसमें बताया गया है कि हिजरी 10वें साल में ज़िलहज के महीने में हमारे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने तकरीबन 1,40,000 मुसलमानों की जमात के साथ आखिरी हज अदा फरमाया। मनासिक की अदायगी खां पोइ पाण अरफात के मैदान में दाचिए ते चढ़ी खुतबो ॾिनऊं। आपने मनासिक की यानी अरकान की अदायगी के बाद अरफात के मैदान में ऊँटनी पर तशरीफ़ फरमा होकर खुतबा दिया। यो खुतबो मिस्कीनन, बानहन, ज़ालुन ऐं यतीमन जे हक़न जो खुलियल पधरनामो हो। और ये खुतबा जो था मिस्कीनों, ग़ुलामों, औरतों और यतीमों के हुकूक का वाज़ेह ऐलान था। इन में पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वअला आलिहि वसहबी वसल्लम मुसलमानन के तौहीद जी अमानत ऐं क़ुरान जे दस्तूर के साह सां सांढे रखण जो ताकीद फरमायो। इसमें आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मुसलमानों को तौहीद की अमानत और कुरान के दस्तूर यानी कानून को साह सां सांढे रखना यानी अपनी जान से भी ज़्यादा इसकी हिफाजत करना, संभाल के रखने की ताकीद फरमाई। हिक ॿिए जे जानिन, लॼुन ऐं मिल्कियतन जे एहतराम रखण जो की तलकीन कयाऊं और एक दूसरे की जानों, इज़्ज़तों और मालो असबाब जायदाद वगैरह की हिफाजत या उनका ख्याल रखने की तलकीन फरमाई। बानहन सां शफ़क़त, यतीमन सां मेहरबानी ऐं मिस्कीनन जी संभाल ऐं औरतुनि सां अदल ऐं सदन हक़नि जी हुरमत जो ताकीद कयाऊं। आपने ग़ुलामों के साथ शफ़क़त, यतीमों के साथ मेहरबानी और मिस्कीनों की संभाल यानी उनकी हिफाजत करना और औरतों के साथ अदल यानी बराबरी करना, उनके साथ इंसाफ देना, उनके हुकूक की हक़ तलफ़ी न करना ऐं संदन हक़नि जी हुरमत जो ताकीद कयाऊं। उनके हुकूक का एहतराम करने के बारे में बार बार ताकीद फरमाई। संदन खुतबे जूं के अहम ॻाल्हियूं ही आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खुतबे की कुछ बातें यहाँ दर्ज झेल।
आउं अॼोके ॾींहुं जाहिलियत जी समूरी रस्मुनि खे पंहिंजे पेरनि हेठां लताड़ियां थो। मैं आज के दिन जाहिलियत की तमाम रसूमात को अपने पाँव तले रोंदता हूँ। अल्लाह ताला अव्हां खां जाहिलियत जूं गुमराहियूं दूर कयूं। अल्लाह ताला ने आपसे जाहिलियत की गुमराहियाँ दूर फरमाई ऐं नसबी फ़ख्र ख़त्म करे छॾियईं और नसली फ़ख्र भी ख़त्म कर दिया। मोमिन इज़्ज़त वारो ऐं फ़ाजिर ज़लील आहे। मोमिन इज़्ज़त वाला और फ़ाजिर ज़लील है। अॼु खां पोइ अरबीअ खे अजमीअ ते ऐं अजमीअ खे अरबीअ ते का भी फ़ज़ीलत कान आहे। आज के बाद किसी अरबी को अजमी पर और अजमी को अरबी पर कोई फ़ज़ीलत नहीं है। सब इंसान आदम जो औलाद आहिनि और सब इंसान जो है वो आदम की औलाद हैं। आदम के मिट्टीअ मां पैदा कयो वियो हो और आदम को मट्टी से पैदा किया गया था। हर को मुसलमान बे मुसलमान जो भाव आहे और हर मुसलमान दूसरे मुसलमान का भाई है ऐं सब मुसलमान एक बिरादरी आहिनि और सब मुसलमान एक बिरादरी हैं यानी एक कम्युनिटी है। उसके बाद दूसरा पॉइंट है, ए इंसानों पंहिंजे ग़ुलामनि जो ख़्याल रखो कि इंसानों अपने ग़ुलामों का ख़्याल रखो। जेकी अमी खाओ सो उन्हनि खे खारायो, जो आप पहनो वो ही उनको जो आप खाओ वो ही उनको खिलाओ ऐं जेकी अवां पहिरियो सो ही उन्हनि खे पहरायो और जो आप पहने वो ही उनको पहनाए। औरतुनि जे मामले में अल्लाह ताला खां डिॼंदा रहो। औरतों के मामले में अल्लाह ताला से डरते रहो। औरतुनि ते अव्हां जा ऐं हुननि जा अव्हां ते हक़ आहिनि। औरतों के आप पर और आपके उन पर हक़ है। अव्हां जूं जानियूं ऐं अव्हां जा माल हिक ॿिए ते अहिड़ीअ तरह हराम कया वञनि था जहिड़ीअ तरह अॼोके ॾींहुं हिन शहर में खून खराबी हराम थियल आहे। आपकी जानें और आपके माल एक दूसरे पर इसी तरह हराम कर दिए गए हैं जिस तरह आज के दिन इस शहर में खून खराबा हराम है। उसके बाद आपने फरमाया, आउं अव्हां वटि हिकु अहिड़ी शइ छॾे वञी रहियो आहियां। मैं आपके पास एक ऐसी चीज़ छोड़े जा रहा हूँ जेकॾहिं अव्हां इन खे मज़बूतीअ सां झलींदा, अगर आप उस पर सख्ती से या मजबूती से कारबंद रहेंगे यानी अमल करेंगे तो कदें भी गुमराह न थींदा, तो कभी भी गुमराह नहीं होंगे। वो आहे अल्लाह जो किताब और वो है अल्लाह की किताब। उसके बाद फरमाया, कर्ज़ अदा कयो वञे, कर्ज़ अदा किया जाए, उधारी शइ वापस ॾिनी वञे, आयतन या ज़रूरतन जो चीज़ ली जाती है वो वापस दी जाए, ज़ामिन कर्ज़ भरे ॾियण लाइ बदल आहे और ज़मानत देने वाला ज़ामिन कर्ज़ अदा करने के लिए पाबंद है। उसके बाद फरमाया, ख़बरदार मता मुँह खां पोइ गुमराह थी वञो। ख़बरदार ऐसा ना हो कि मेरे बाद गुमराह हो जाओ ऐं हिक ॿिए जूं सिसियूं लाहींदा रहो और एक दूसरे की गर्दनें उतारते रहो। अव्हां खे अल्लाह ज़ुल जलाल जे आॾो हाज़िर थियणो आहे। आपको अल्लाह ज़ुल जलाल के आगे हाज़िर होना है। इहो अव्हां जे अमलनि बाबति अव्हां खां पुछाणो कंदो और वो आपके अमाल के मुताबिक अमाल के बारे में आपसे हिसाब किताब लेगा। ॾोहारी पंहिंजे ॾोह लाइ ख़ुदि ज़िम्मेवार आहे। ॾोहारी माने मुजरिम या गुनाहगार अपने गुनाह या जुर्म के लिए ख़ुद जिम्मेदार है। पीउ जे ॾोह लाइ पुटु ऐं पुट जे ॾोह लाइ पीउ जिम्मेवार न आहे। बाप के जुर्म या गुनाह के लिए बेटा और इसी तरह बेटे के गुनाह या जुर्म के लिए बाप जिम्मेदार नहीं है। जेकॾहिं को बिनहकारो ऐं शीदी शख्स अव्हां जो अमीर हुजे, अगर कोई बिल्कुल ही काला और हबशी शख्स आपका अमीर हो ऐं अव्हां खे अल्लाह ताला जे किताब मुआफ़िक हलाए तो उन जी अतात ऐं फर्मा बरदारी करियो तो ऐं अव्हां खे अल्लाह ताला जी और आपको अल्लाह ताला की किताब के मुताबिक चलाए यानी कुरान पाक के मुताबिक तो उसकी अतात और फर्मा बरदारी करो। उसके बाद फरमाया,
पंहिंजे ख़ालिक जी इबादत करियो, अपने ख़ालिक की इबादत करो, 5 वक्त नमाज़ पढ़ो, 5 वक्त नमाज़ पढ़ें, रमज़ान जे महीने में रोज़ा रखो, रमज़ान के महीने में रोज़े रखो ऐं दीनी हुक्मनि जी अताअत करियो और दीनी अहकाम जी अताअत करें त जीअं अल्लाह ताला जी जन्नत में दाख़िल थी वञो, ताकि अल्लाह ताला की जन्नत में दाख़िल हो जाओ। और आजकल के हिसाब से जो सबसे ज़्यादा है पॉइंट वो मज़हब में इंतहा पसंदी खां बचंदा रहिजो, मज़हब में इंतहा पसंदी से बचते रहना, छाकाणि त अव्हां खां अॻियूं क़ौमूं बि, क्योंकि आपसे पहले वाली कौमें भी इन्हीअ करे टोलियूं टोलियूं थी तबाह थी वयूं। इसी वजह से यानी इंतहा पसंदी की वजह से गिरोह गिरोह होकर ख़त्म हो गई, तबाह हो गई। खुतबे खां पोइ नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन माण्हुनि खां पुछो। खुतबे के बाद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने लोगों से पूछा, छा मूं अव्हां ताईं अल्लाह ताला जो पैगाम पहुँचायो? क्या मैंने आप तक अल्लाह ताला का पैगाम पहुँचाया? माण्हुनि जवाब ॾिनो, हा ए अल्लाह जा रसूल, अव्हां अल्लाह ताला जो पैगाम असां ताईं पहुँचायो। लोगों ने जवाब दिया, हाँ ए अल्लाह के रसूल, आपने अल्लाह ताला का पैगाम हम तक पहुँचाया। इहो जवाब ॿुधी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, अल्लाहुम्मा अशहद। ये जवाब सुनकर आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, अल्लाहुम्मा अशहद, यानी ए मुंहिंजा मौला तू शाहिद थी जाए, यानी ए मेरे मौला तुम शाहिद रहना। खुतबे जी पिछाड़ीअ में और फिर खुतबे के आख़िर में पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सभिनी मुसलमाननि के अलविदा चयो। खुतबे के आख़िर में आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सब मुसलमानों को अलविदा कहा और ताकीद फरमायो, और फिर एक मरतबा कहा, ताकीद फरमाया माने बार बार कहा तो जेके शख्स हिते मौजूद आहिनि, कि जो शख्स यहाँ मौजूद हैं से गैर मौजूद माण्हुनि ताईं ही पैगाम पहुँचाएं, वो गैर मौजूद लोगों तक ये पैगाम ज़रूर पहुँचाएं। ठीकु आहे, हाणे पढ़णी वई, उन खां तव्हांखे हिकिड़ी असाइनमेंट ॾिनी वेंदी, उन मां जेका असाइनमेंट तव्हांखे सूट करे उनखे असां करे व्हाट्सअप करे छॾियो त जीअं तव्हांजो इन पढ़ण सां सिलसिलो जारी रहे। मुंहिंजो कमु त आहे पढ़ाइणु, तव्हां दिलचस्पी वठंदव त तव्हांखे फ़ाइदो थींदो। ठीकु आहे।